नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त कराची ज़िले ओभर में पवंदड़ चोमासे जी बरसात रहमत मां ज़हमत बणिजी वई। 3 ॾींहंनि जी बरसात बलदीयाती इदारन जी फत वाक़ी करे छॾी। कराची जे पीएस 99 यूसी एकटी गचोरो एमपीए पार्लियामेनी लीडर सिंध जे हलीम आदिल शेख पंहिंजे ई तक खंडरात में तब्दील थियो। वार्ड नंबर 4 गुल ॻोठ पाकिस्तान चौक खां कबीर चौक ताईं गटर उथली पिया आहिनि। गटरनि जो गंदो पाणी घरनि ऐं मस्जिदनि अॻियां तलाह जी सूरत में 15 ॾींहंनि खां बीठल आहे, जंहिं जी नेकाली लाइ को बि चूंडियल नुमाइंदो लड़ी न आयो। हिननि सिंध हुकूमत बलदियात जे वज़ीर सईद गनी डीएमसी ओभर खां मुतालबो कयो त खुदारा गुल ॻोठ में इंसान रहनि था, असांजे ॻोठ जो का सार लहो, असांखे बि जीअण जो हक़ ॾियो। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।